नाज़रीन, सकरन में थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह पारां थैलेसीमिया के मरीज़ ॿारनि लाइ गर्ल्स हाई स्कूल 1 में ब्लड डोनेशन कैंप लगाई हुई, जंहिंमें केतिरनि ई नौजवाननि रत जो अतियो ॾिनो। उन मौक़े ते थैलेसीमिया केयर सेंटर जे मैनेजर माशूक कोरेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लॉकडाउन सबबि रत जी घटि मिलण करे थैलेसीमिया जा ॿार परेशान रहनि था। उन करे कोशिशि करे रहिया आहियूं त थोरो ई सही पर जेतिरो बि थी सघे रत गॾु थिए त जीअं थैलेसीमिया जे ॿारनि जी ज़िंदगी बचाए सघिजे। टाउन कमेटी सकरन के काउंसलर और नौजवान फलाई फोरम के चेयरमैन नूर अहमद रिंद थैलेसीमिया ब्लड कैंप जो दौरो करे संदन कम के सारायो। हमदर्द सपोर्ट प्रोग्राम के चेयरमैन काजी जावेद सनाई चयो तो गर्मी और गुजरियल रमज़ान शरीफ के महीने सबब रत जो मिलण मुश्किल थी चुको है। उन करे थैलेसीमिया के ॿारनि जी वालदेन ते ज़िम्मेवारी रखी वई त हू ब्लड कैंप जो एहतमाम कन, जैं ते थैलेसीमिया के ॿारड़े बीबी फरियाल शेख की वालदा अख्तर शेख पारा कैंप जो बंदोबस्त किया वियो है, जैमें श्यामलाल जो पिण सोकार शामिल है। ओडा मीडिया सेंटर के सदर कुर्बान अली उमरानी वधिक तफ़सील ॾिसंदा इन रिपोर्ट में SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। सिलसिलो है तो ब्लड की रसाई जेका घट पे थी थैलेसीमिया जा ॿार परेशानी में मुब्तला हुआ पोइ हाणे हिकिड़ो नओं असां सिलसिलो शुरू कयो थैलेसीमिया जे ॿारनि जे लाइ जेको असां उनखे हर शइ फ्री ॾींदा आहियूं। माना ॿारनि खे रत खां वठी खाद खुराक खां वठी उन्हनि जे पूरे महीने की दवा दारू जेका आहे सा बि असां फ्री में ॾींदा आहियूं। पर हाणे असां इहो सिलसिलो शुरू कयो आहे त उन्हनि ॿारनि जे वालिदेन ते इहा असां ज़िम्मेवारी रखी आहे त हाणे हू रत जी कलेक्शन में असांजी मदद कनि, माना कैंप लॻाइण में असांजी मदद कनि। त अॼु सकरन जा तक़रीबन 10 खनि ॿार आहिनि न्याणियूं ॿारड़ा जेके थैलेसीमिया जे बीमारी मुब्तला आहिनि। त अॼु असांजो जोश जज़्बो ऐं हिकिड़ी वॾी एफर्ट्स नज़र पई थी अचे। ख़ुसूसन असां नौजवाननि जा तमामु घणा शराइताऊं ऐं उन्हनि समाजी माण्हुनि जा जेके हिते अचनि था ब्लड डोनेट करणु, मीडिया जो वॾो हिन में रोल रहियो आहे शुरू खां वठी। जॾहिं खां लॉकडाउन स्पेशली शुरू थियो आहे त सकरन पंहिंजो पाण मल्हायो आहे, अगरि चइजे सही लफ़्ज़नि में त सकरन जे हर कुंड कुछ में इवन शहर में ही असांजी कोई 8 कैंप आहे जॾहिं खां लॉकडाउन शुरू थियो आहे। एतिरो जज़्बो आहे ऐं इहो ई रीज़न आहे जो तमामु घणो शौर सकरन खे आहे इन बीमारी के हवाले सां। हूअं त पूरी सिंध खे असांजी कोशिशि आहे त अवेयर कयूं वञे इन बीमारी के हवाले सां, पर सकरन में ॾाढो इन हवाले सां प्रोग्राम थिया आहिनि, अवेयरनेस प्रोग्राम थिया आहिनि, लेक्चर्स थिया आहिनि। ऐं तव्हांजे प्लेटफॉर्म खां इहा ई दरख़्वास्त आहे मुंहिंजी त ही ॿारड़ा असांजा कोन्हनि, तव्हांजा कोन्हनि। हीअ हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे कि इंसानियत जी हिकिड़ी हमदर्दी बि आहे, मदद बि आहे ऐं कंहिंजी जान बचाइण, हिकिड़े इंसान जी जान बचे थी, इहो सभु त हिकिड़ी वॾी बाबत में शामिल आहे ऐं बहितर इहा सुठी। असांजे 8 सालनि खां वठी थैलेसीमिया बीमारी आहे ऐं नवाबशाह में सेंटर आहे, तमामु भलो सेंटर आहे जिते माना ॿारनि खे ब्लड लॻाईंदा आहिनि ऐं दवाऊं ॾींदा आहिनि, प्लस में डॉक्टर आहिनि सुठे नमूने चेकअप कंदा आहिनि ऐं सुठी तरह असां ही काम कंदा आहिनि। ऐं जेका बि सकरन वग़ैरह में कैंप लॻंदी आहे असां हिन में माना भरपूर हिसो वठंदा आहियूं ऐं माण्हू शहरी असांजा माण्हू शहरी साफ़ी शहरी माण्हू सभु तव्हां कैंप जेका सकरन शहर वारनि लॻाई आहे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। थैलेसीमिया जा मरीज़ जेके नंढा मासूम ॿार आहिनि ॾाढो सफ़र कनि पिया ऐं अहिड़ियूं कैंपूं आईंदला बि लॻणु खपनि। मुंहिंजे ख़्याल में इहे कंहिं मजबूर जी जान जेको आहे सो बचाए सघिजे। ठीकु है। मेरा नाम शारदा है, मैं थैलेसीमिया नवाबशाह से हूँ। मैं थैलेसीमिया पे स्टाफ नर्स हूँ। तो हमने आज इधर सकरन में कैंप लगवाया है, तो मैं अपील करती हूँ प्लीज़ हमें डोनेशन देकर जाएँ, ब्लड देकर जाएँ, क्योंकि हमारे बच्चों को बहुत ज़्यादा नीड है। थैलेसीमिया में लॉकडाउन की वजह से सेंटर पे जो डोनर आते थे अब हो थैलेसीमिया मेजर जी पेशेंट आहियां ऐं मां 4 महीननि जो मूंखे तॾहिं खां ब्लड लॻणु स्टार्ट थियो आहे। हींअर मुंहिंजी एज 13 साल आहे ऐं मूंखे अञा ताईं ब्लड लॻे पियो ऐं हिते ॿिया बि खोड़ हुते ॿार आहिनि जिन खे लॻे पियो माशाल्लाह काफ़ी सारी एज ऐं एज जीअं वधे थी तीअं ब्लड ख़िदमत करणी आहे। उते मासूम ॿारनि तक़रीबन 2100 ॿार आहिनि जिन जी उमिरि तक़रीबन 5 साल खां वठी ऐं 10 साल जे अंदरि आहे। उहे मासूम ॿार जॾहिं उते वेंदा आहिनि त उहे सदा हणंदा आहिनि त असांजी ज़िंदगी बचायो, असांजी ज़िंदगी बचायो। हूअं बि असांजे पैगम्बरनि इहो पैगाम ॾिनो आहे त जंहिं हिकिड़े इंसान जी ज़िंदगी बचाए गोया उन सॼे जान जी ज़िंदगी बचाई। त उहो थैलेसीमिया जे ॿारनि जे लाइ तमामु हिकु बहितरीनु आहे। लॉकडाउन आहे ऐं लॉकडाउन में जेको सो हींअर माण्हू जेके कुझु घटि अचनि पिया ऐं माशाल्लाह ब्लड कैंप